तव्हां के शायद ठेको मिले हो बलोचन का हक़ खसियो ताकि बागी बन जन, पठानन का हक़ खसियो ताकि बागी बन जन, सिंधन का हक़ खसियो ताकि बागी बन जन। असल में मुल्क जा दुश्मन है ना आहिन, मुल्क जा दुश्मन सिंधी ना आहिन, मुल्क जा दुश्मन पख्तून ना आहिन, मुल्क जा दुश्मन बलोच ना आहिन, गलत पॉलिसी उठाईंदड़ मुल्क जा दुश्मन आहिन, दरिया ते धाड़ो हणंदड़ मुल्क जा दुश्मन आहिन। इंशाअल्लाह मौलाना फजलुर रहमान जे क़यादत में तहां के छठीअ जो खेर याद ॾियारींदासीं, कंहिंखे पाकिस्तान तक़सीम करण जी इजाज़त न ॾींदासीं। मुंहिंजे जमात फ़ैसिलो कयो त दरियाह ते केनाल तहां के वापस वठणा पवंदा। वापस वठो, वापस वठो, सुधरी वञो, सुधरी वञो, सुधरी वञो। जेकॾहिं वापस न वठंदो त पोइ मुंहिंजे जमात जो फ़ैसिलो आहे सिंध पंजाब बॉर्डर बंदि कंदासीं, कंहिंखे पंजाब मां सिंध में, सिंध मां पंजाब में दाख़िल थियण न ॾींदासीं। दरियाह के बंदि करण जो इख्तियार तहां वटा, समुंड पोइ सिंधियुनि वटा, समुंड मां कोई कंटेनर तहांजे पंजाब में दाख़िल थियण न ॾींदासीं। पोइ जेसीं ताईं सिंध के हक़ न ॾींदो, सिंध मां तहांजी रसद पंजाब में दाख़िल थियण न ॾींदासीं। इहो आख़िरी फ़ैसिलो हूंदो, इन ते मूंखे मजबूर न कयो, मुंहिंजे जमात खे मजबूर न कयो। जेकॾहिं तव्हां वाकई पाकिस्तान जा ख़ैर ख़्वाह हो, वाकई अमन चाहियो था, सलामती चाहियो था, त पोइ मुल्क जी ख़ैर ख़्वाही इन में आहे त पंजाब नवाज़ फ़ैसिला वापसि वठो। तव्हांखे इहो मुतालबो मंज़ूर आहे? तव्हांखे इहो मुतालबो मंज़ूर आहे? मसइलो छा आहे? सभु कुझु खसे वियो आहे, अटो वियो, लटो वियो, अझो वियो, बची ज़मीन आहे। को हार पोचो करे, को चांवरनि जी लप, को अटे जी लप, को कमंद, को जेको आहे उहो कपह वण, को मिर्च, को टमाटा, को सब्ज़ी, मिड़ई पेट जो चरखो पियो थो हले। हाणे छा छा कनि? अरब पतियुनि ऐं खरब पतियुनि खे ज़मीन था ॾियनि। तव्हां वटि पाणी बंदि, तव्हां पाण फ़सुल न करे सघंदव, ज़मींदार जी ज़मींदारी वई, हारीअ जी हाराइप वई, राकार जी राकारी वई, सभु कुझु हो पाण कंदा। पोइ तव्हां चांवरनि जे गिरह जे लाइ, कणक जे लपे जे लाइ, हिक टमाटे ऐं बसर जे लाइ पंजाब जे उन्हनि बिज़नेसमैननि जा मुहताज हूंदव। उहे चाहींदा त तव्हांखे लप कणक जी ॾींदा, न चाहींदा त कुझु बि न ॾींदा। तव्हांजे हथनि मां रुगो दरियाह कसण जो मनसूबो न आहे। तव्हांजे पुटनि ऐं धीउनि जो जेको रिज़्क़ जुड़ियल आहे हिन धरतीअ सां, तव्हां खां आबादकारी ऐं फ़सलकारी खसे करे तव्हांखे मज़ीद बेरोज़गार बणाइण जी साज़िश आहे।